अस्सलाम वालेकुम, मां सलाउद्दीन हमारे सीरियल सिंधी थॉट्स। जॾहिं गुज़िरियल साल 25 दिसंबर ते $10 अरब जे वॾी रक़म सां तैयार थियल जेम्स वेब टेलीस्कोप खिला में रवानो कई वई त इहा उम्मीद कई वई हुई त हीअ काइनात जा नवां राज़ ज़ाहिर कंदी। हिन खिला जे दूरबीन जंहिंखे 21वीं सदीअ जो वॾो मंसूबो चयो वञे थो, उन जी पहिरीं तस्वीर जारी कई वई आहे, जंहिं बाबति इहो चयो पियो वञे त हिन मायूस न कयो। हिन तस्वीर लाइ इहो चयो वियो त हीअ काइनात जी अॼु ताईं जी गहरी, तफ़सीली ऐं चिटी तस्वीर आहे, जंहिं अरबनि सालनि जो सफ़र तय कयो आहे। जेम्स वेब टेलीस्कोप खे हबल स्पेस टेलीस्कोप जी जानशीन बि चयो वञे थो। हीउ कहकशां जो हिकु मेड़ जेको ॾखण में स्मेक्स 0723 जे नाले सां मशहूर आहे, ॾेखारियो वियो आहे। हीउ मेड़ 4.6 अरब साल जे मुफ़ासिले ते आहे। यादि रहे त खिला में डिघनि मुफ़ासिलनि करे सफ़र खे लाइट ईयर्स में ॿुधायो वेंदो आहे ऐं हिकु नूरी साल यानी लाइट ईयर बराबरि हूंदो आहे 9.5 ट्रिलियन किलोमीटर्स जे। 6.5 मीटर वेकिरे सोनारी शीशे ऐं हसास औज़ार जी मदद सां जेम्स वेब टेलीस्कोप इन कहकशान जे मेड़नि खे ॻोल्हण में कामयाब थी आहे, जेकी बिग बैंग खां 600 मिलियन साल पोइ मौजूदु हुयूं। यादि रहे त हबल टेलीस्कोप ते हफ़्तनि ताईं मुशाहिदो करण खां बाद वञी कोई नतीजो निकिरंदो हो, पर जेम्स वेब टेलीस्कोप उन्हनि शयुनि खे सिर्फ़ 12 कलाकनि जे मुशाहिदे खां बाद ई ॻोल्हे लथो। ऐन मुमकिन आहे त हिकु ॾींहुं हीअ टेलीस्कोप अहिड़ो सयारो ॻोल्हे लहे जिते इंसानी ज़िंदगीअ लाइ ज़रूरी गैसूं मौजूदु हुजनि।